ये साईं तव्हांखे असां मनाज़िर ॾेखारियूं पिया। ये सांगीफरा जो स्टेडियम आहे जेको सेमीफाइनल जारी आहे चिरिया 11 ऐं लिगर 11 जे दरमियान। सिर्फ़ु हिकिड़े बॉल जे करे ही मैच रोकियो वियो आहे। तो बॉल हिकिड़ो विञाइण जी शिकल में नओं बॉल वठी आया आहिनि ऐं न्यू बॉल बिलाल नथो हलाइण ॾिए। बिलाल चई रहियो आहे त न असां कोन हलाईंदासूं। उन्हनि जी सही ॻाल्हि आहे। शायदि न्यू बॉल हलाइनि त स्कोर 2 ओवर में चेस थो थी सघे। ये मनाज़र आहिनि टीमनि जा। ॾिसो टीमूं सभु पाण में गॾु हिकिड़ी जॻह ते आहिनि। ॾिसो छा एम्पायर कहिड़ो था फ़ैसिलो वठनि। देरि बि थिए पई, नमाज़ जो टाइम आहे ऐं सभु शाइक़ीन वेट में वेठा आहिनि। ॾिसो शाइक़ीन सभु पंहिंजे इंतज़ार में वेठल। एम्पायर पंहिंजो फ़ैसिलो ॾींदा त बॉल खे कहिड़े हिसाब सां हलायूं। बिलाल चए थो त न्यू बॉल न हलाईंदासूं, उन साॻी बॉल ते ही रांदि कई वञे त बहितर आहे। बिलाल जी ॻाल्हि सही आहे। शायदि न्यू बॉल हलाइनि त स्कोर तमामु जल्दी चेस थी सघे थो। उन करे न्यू बॉल नथा हलाइण ॾियनि ऐं पुराणे बॉल ते ही इनजी चेसिंग थींदी। जिते टुटी वेंदो त न हलंदो। इहा कहिड़ी ॻाल्हि आहे। ॿार वठो था खेॾूं बाल मिले तो गेम करे बस। हाँ बस अच्छा इधर ही बाल टेप चाड़ो चाड़ो उनके हेलो हेलो बस स्टार्ट करो। अला टेप चाड़ो टेप दही दे बाल दही दे जी नाज़रीन, ये मैच एक दफ़ो ॿीहर शुरू थी चुको आहे। न्यू बॉल हलाइण जी इजाज़त मिली चुकी आहे। हीअ ॾिसो प्लेयर पंहिंजे पंहिंजे जॻह ते अची रहिया आहिनि। हीअ तमाशे ख़ुशि आहिनि। हीअ ॾिसो सीनियर कैप्टन कोहली 11 टीम जो हरेश कोहली बहितरीन कैप्टन थी गुज़रियो आहे पंहिंजी टीम जो।